أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. شكرا يا ربي شكرا، هديت قلبي شكرا، نورت دربي شكرا، شكرا يا رب. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, मिन हम्ज़िही व नफ़ख़िही व नफ़्सिही, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद, बअद अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम, मिन हम्ज़िही व नफ़ख़िही व नफ़्सिही, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कल्ला इज़ा बलगतित तराक़ी व क़ील मन राक़ व ज़न्न अन्नहुल फ़िराक़ वल्तफ़्फ़तिस साक़ु बिस्साक़। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमा वरद फ़ी जामिअ तिर्मिज़ी अन अबी हुरैरह रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सिरु ज़िक्र हाज़िमिल लज़्ज़ात यानिल मौत। मुझा अज़ीज़ दोस्तों ऐं भाइरो, हिन दिल फ़रेब ऐं आरामदेह ऐं पुर आसाइश ज़िंदगीअ खां पोइ जा मरहला इंतिहाई सख़्त ऐं तकलीफ़देह आहिनि। उन्हनि मरहलनि मां सभ खां पहिरियों मरहलो जंहिंखे इंसान खे सामनो करणो पवे थो, उहो आहे मौत जो। मौत उहो कड़ो जाम आहे जेको हर जानदार खे पीअणो आहे। मौत खां न जाए फ़रार आहे न जाए करार। अल्लाह रब्बुल आलमीन जो फरमान, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, त हर ज़ी रूह खे, हर साह वारे खे मौत जो ज़ाइक़ो चखणो है। कुल्लु शैइन हालिकुन इल्ला वजह, त हर शइ हलाक थियण वारी आहे सिवाय रब्बुल आलमीन जे। उन्हे करे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ही मौत जी यादगिरीअ जे लाइ तलकीन फरमाई। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अक्सिरु ज़िक्र हाज़िमिल लज़्ज़ात यानिल मौत। फरमायो त उन शइ खे अमीं घणे खां घणो यादि कंदा कयो जेका दुनिया जी लज़्ज़तुनि खे ख़तम करे थी, जेका पंहिंजे प्यारनि जे दरमियान जुदाईगी पैदा करे थी, ऐं जेका असांखे उन खॾ ताईं पहुचाए थी, जेका खॾ जा खाई असीं पंहिंजे प्यारनि जे लाइ खोटियूं था, पंहिंजे अज़ीज़ व क़ारिब जे लाइ खोटींदा आहियूं, पंहिंजे लख़्त जिगरनि जे लाइ खोटींदा आहियूं। इहा का मामूली खॾ कोन्हे, छो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल कुबूर रौज़तु मिन रियाज़िल जन्नह औ हुफ़रतु मिन हुफ़रिन नार, त इहे क़बरूं या त जहन्नम जे वादियुनि मां हिकिड़ी वादी आहे या जन्नत जे बाग़नि मां हिकु बाग़ आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन क़बर जे बारे में फरमायो, इन्न हाज़िहिल कुबूर ममलूअतुन ज़ुल्मह, त इहे क़बरूं अंधेरनि ऐं तारीकियुनि सां भरियल आहिनि। उन शइ खे अमीं घणे खां घणो यादि कयो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुन्तु नहय्तुकुम अन ज़ियारतिल कुबूर अला फ़ज़ूरूहा फ़इन्नहा तुज़क्किरुल आख़िरा, त मूं खे शुरू इस्लाम क़ब्रिस्तान वञण खां, क़ब्रिस्तान जी ज़ियारतुनि खां, क़ब्रुनि जी ज़ियारत खां मना फरमायो। फ़इन्नहा तुज़क्किरुल आख़िरा, त हाण फ़ज़ूरूहा, हाण तव्हां वञी सघो था, क़ब्रिस्तान जी ज़ियारत करे सघो था।
लेकिन मक़सदु हिकिड़ो आहे, फ़इन्नहा तुज़किरुल आख़िरा, तव्हांखे पंहिंजी आख़िरत, पंहिंजी मौत यादि अचे। जंहिं क़ब्रस्तान में, जंहिं क़ब्र ते इंसान खे मौत यादि न अचे, उते वञणु मना आहे। छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेको मना फरमाई शुरू इस्लाम में, उनजी वजह बि इहा ई हुई त क़ब्रिस्तान जी ज़ियारत करण सां शुरू इस्लाम जेको नवां नवां मुस्लमान थिया हुआ त उहे ताज़ा ताज़ा शिरक खां बेज़ार थी करे तौहीद में शामिल थिया हुआ। त शुरूअ खां वठी करे अॼु ताईं हर उम्मत में जेको शिरक जे सबबनि मां वॾो अहम सबब जेको हो सो क़ब्रूं, क़ुबूर परस्ती। अॼु बि तव्हां ॾिसो मेलनि मलाखड़नि ते उर्स लॻनि था, क़ब्रुनि से उस्त लॻनि था, ऐं ॿिया हर खुराफ़ात, हर उहो ईअं सम्झे त जंहिंखे मुआशिरे में लिहाज़ सां, शरई लिहाज़ सां जंहिंखे मायूब सम्झो वञे थो, ख़राब सम्झो वञे थो, उहो तव्हांखे सभु जो सभु उन मज़ारुनि ऐं जेको आहे सो दरगाहुनि ते तव्हांखे उहो सभु मिलंदा। छो त क़ब्र जेका आहे, क़ब्रिस्तान ख़ासि तौर या क़ब्र, उहो जाहे इबरत आहे, जाहे तमाशो कोन्हे। असां क़ब्र खे जाहे तमाशो ठाहियो, या हर उन मक़ाम खे जंहिं मक़ाम ते अल्लाह रब्बुल आलमीन जो अज़ाब नाज़िल थियो, उन ते बाक़ाइदा असीं तां हिकु वफ़ादी शक्ल में वेंदा आहियूं उते सैर करण जे लाइ, घुमण जे लाइ, सियाह जी सूरत में। जीअं सिंध जे अंदरि मोहन दड़ो मशहूरु आहे, अज़ाब जा शिकार थिया, पूरी ज़मीन या पूरे जो पूरो शहर इलाइक़ो जेको आहे सो ज़मीन दोस्त थी वियो, गरक थी वियो। मोहल्लनि जो शहर मशहूरु आहे। ईअं ई मुख़्तलिफ़ जेके क़ौमुनि ते अज़ाब आया आहिनि, ऐं अज़ाब जॾहिं जंहिं क़ौम ते अज़ाब ईंदो हो, ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो जॾहिं उन क़ौम उन इलाइक़े तां गुज़र थींदो त पाण सगुरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ई नसीहत फरमाईंदा हुआ त जल्दी जल्दी हितां गुज़रो, जल्दी जल्दी हितां हलो, मतां के इहे अज़ाब जी लपेट में न अची वञे, त हितां जल्दी गुज़रो। त ख़ासि तौर मज़ाक़रात या क़ब्र परस्ती या क़ब्रिस्तान या उहे जॻहियूं जिन ते अल्लाह रब्बुल आलमीन जो अज़ाब नाज़िल थियो या पूरे जा पूरा शहर गरक थी विया, उहे जाहे इबरत आहिनि। जेकॾहिं असीं वञूं फ़इन्नहा तुज़किरुल आख़िरा, त असांखे पंहिंजी आख़िरत यादि अचे। ऐं जेकॾहिं ईअं न आहे त पोइ असांखे क़ब्रिस्तान जी जेका ज़ियारत आहे उनजो असल मक़सदु उहो असांखे हासिल कोन थींदो। ऐं मौत खां इंसान जेको आहे कीअं बेपरवाह रही सघे थो। हालांकि मौत उहा आहे जेको असीं पंहिंजे साम्हूं मनाज़िर ॾिसंदा आहियूं कि अखियुनि जा आॾो मनाज़िर ईंदा आहिनि, को टीवीअ ते ख़बरूं ईंदियूं आहिनि या ख़बरूं रिसालनि में, हर जॻह ते अचानक मौत अचे थी वञे। इंसान दर फ़ानी मां कूच करे दारुल बका ॾांहुं सफ़र करे थो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हिकु अंसारी सहाबी बयानु फरमायो। अंसारी साहबी सवाल कयो, ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अय्युल मुमिन अफ़ज़ल, ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अफ़ज़ल मोमिन कहिड़ो आहे? मोमिन त सभु आहिनि, पर फज़ीलत वारो मोमिन कहिड़ो आहे? त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहसनुहुम ख़ुलुक़न, जंहिंजो अख़लाक़ जेको आहे सभिनि खां बहितर आहे, उहो ई अफ़ज़ल आहे। वरी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल कई, ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अय्युल मुमिन अक़यस, ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अक़ुलमंद ऐं दाना ऐं होशियार मोमिन कहिड़ो आहे? रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अक्सरुहुम लिल मौति ज़िक्रन व अहसनुहुम लिमा बअदहु इस्तिअदादा। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अक्सरुहुम लिल मौति ज़िक्रा, जेको पंहिंजी मौत खे घणे खां घणो यादि करे थो, व अहसनुहुम लिमा बअदहु इस्तिअदादन, ऐं मौत खां बाद या जेके मराहिल आहिनि, मौत खां बाद जंहिं मराहिलनि सां इंसान खे गुज़रणो आहे, हिसाब किताब ॾियणो आहे, सवाल जवाब ॾियणो आहे, जेके अमल इंसान खे कमु ईंदा, उन अमलनि जी तयारी में लॻी थो वञे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त इहो ई अकुलमंद ऐं दाना ऐं होशियार मोमिन आहे। असांजी नज़र में दुनियावी लेवल ते होशियार असीं उनखे सम्झंदा आहियूं जेको ॿियनि सां ठगी करे, ॿियनि खे बेवकूफ़ बनाए, दुनियावी जाहो जलाल हासिल करण जे लाइ हर जाइज़ नाजाइज़ कमु करण में सभिनि खां अॻिते हुजे, असीं उनखे होशियार सम्झंदा आहियूं।
त ॾिस कहिड़े नमूने सां हुनखे बेवकूफ़ बणायो, ॾाढो होशियार हो, ॾाढो चालाक हो। ऐं मुंहिंजा भाइरो, हक़ीक़त में होशियार उहो आहे जेको दुनिया खां गाफ़िल, दुनियावी लेवल ते जेको आहे, भले उनखे चरियो सम्झो वञे, भले उनखे बेवकूफ़ सम्झो वञे, लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन जी इताअत में, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमाबरदारी में बिल्कुलु सचो हुजे। अक्सर लिल मौत ज़िक्र, उनजी निगाह जेका आहे सा पंहिंजी निजात जेका उखरवी कामयाबी आहे उन ते हुजे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हयादार उन माण्हूअ खे चयो आहे, उन इंसान खे चयो आहे जेको पंहिंजी मौत खे यादि करे थो, उहो ई हक़ीक़त में अल्लाह रब्बुल आलमीन सां हया करण वारो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान, इस्तहयो मिन अल्लाहि हक़ल हया, अल्लाह रब्बुल आलमीन सां हया कयो जीअं हया करण जो हक़ आहे। सहाबा करम सवाल कयो, ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नहनु नस्तही वल्हम्दुलिल्लाह, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असीं अल्लाह रब्बुल आलमीन सां हया कयूं था। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता, ईअं न, बल्कि जीअं हया करण जो हक़ आहे उहो हया कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इंसान जे पूरे जिस्म ॾांहुं इशारो कयो, अल्लाहु अकबर, पूरे जिस्म। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, अन तहफ़ज़ रअस व मा हवा, पंहिंजे मथे जी हिफ़ाज़त कयो ऐं मथे सां गॾु जेके शयूं लॻल आहिनि उनजी हिफ़ाज़त कयो। मथे सां गॾु कहिड़ी शयूं आहिनि? इंसान जा कन आहिनि, इंसान जी अखियूं आहिनि, इंसान जी ज़ुबान आहे, इंसान जो दिमाग़ आहे, इन जी हिफ़ाज़त कयो। दिमाग़ जी हिफ़ाज़त सभ खां पहिरीं जेको अल्लाह रब्बुल आलमीन इंसान ऐं जानवर जे विच में जेका फ़र्क़ु करण वारी शइ इंसान खे ॾिनी आहे, उहा इंसान जी सोच ऐं सम्झ आहे। इहा ई फ़र्क़ु करे थी। वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू फुरक़ाना, जेको अल्लाह रब्बुल आलमीन खां डिॼे थो त अल्लाह रब्बुल आलमीन उनखे हक़ ऐं बातिल जे विच में फ़र्क़ु करण वारी हिकु शइ फुरक़ान अता करे थो, सम्झे थो ॻाल्हि खे। त इहो ई दिमाग़ जेकॾहिं असीं सही इस्तेमालु कयूं था त अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत जा हक़दार थियूं था। जेकॾहिं इहो ई दिमाग़ असीं सही इस्तेमालु नथा कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफ़रमानी वारे कमनि में इस्तेमालु कयूं था, अल्लाह रब्बुल आलमीन जी बग़ावत में इस्तेमालु कयूं था, त सभ खां पहिरीं जेको अज़ाब शुरूआत थिए थी उहा इंसान जे दिमाग़ खां ई शुरू थिए थी। अज़ाब क़बर जे बारे में तव्हां रिवायतूं ॿुधियूं बि हूंदियूं, पढ़ियूं बि हूंदियूं। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा, जॾहिं मुनकर नकीर अची सवाल कनि था, जेकॾहिं मोमिन जवाब में पास थी वञे थो, मुनाफ़िक ऐं बेदीन या फासिक ऐं फाजिर जवाबनि में जेको फेल थी वञे थो, त उनखे चवंदा ला दरई त वला तलैत, न तो पढ़ियो न सम्झो। पोइ उनखे घुस हणनि था, हथोड़ा हणनि था, त उनजे दिमाग़ ते, कननि ॿिन्ही कन जे विच में, यानी दिमाग़ ते जेको असां उनखे वार कनि था, पहिरीं चोट हिते थी लॻे। ऐं इन चोट खां पहिरीं, इन धक खां पहिरीं, इन सज़ा खां पहिरीं जेको अल्फाज़ चवनि था, उन अल्फाज़नि ते गौर कयो। ला दरईत वला तलैत, न पढ़ीअ न सम्झीअ। जो सम्झण जो तालुक़ आहे इंसान जे दिमाग़ सां। इन दिमाग़ खे असीं सही इस्तेमालु कयूं। इन दिमाग़ सां गॾु जेके इंसानी लॻल आहिनि, आज़ा लॻल आहिनि, उनजी हिफ़ाज़त इंसानी अखि आहे। इन अखि खे असीं इस्तेमालु कयूं, अखि खे बेरा रवी जो शिकार न कयूं, हिन खे आज़ाद न छॾियूं, इन नज़र जी असीं हिफ़ाज़त कयूं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ आइडियल ऐं नमूनो आहिनि। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, तव्हां जे लाइ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में बहितरीन नमूनो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हिकु ख़ातून अचे थी ऐं उहा पंहिंजो पाण खे पेश थी करे, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आउं तव्हां सां निकाह करणु चाहियां थी। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ पंहिंजूं पलखूं उहो मथे करे ॾिठो ऐं नज़र झुकाए छॾी, सिर्फ़ पलखुनि खे मथे कयूं। हिन मां अंदाज़ो लॻायो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम यानी गैर मुहरम औरत ॾांहुं निहारण जेको आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बर्दाश्त न कंदा हुआ। नज़र झुकियल। कुलिल मुअमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अब्सारिहिम, त मुअमिननि जे लाइ इहो हुकुम आहे त पंहिंजी नज़रुनि खे झुकाए नज़र जी हिफ़ाज़त कनि। अन तहफ़ज़ रअस व मा, अख जी हिफ़ाज़त आहे, कननि जी हिफ़ाज़त आहे। इन्नल ग़िना तुंबितु निफ़ाक़, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया, गानो जेको आहे इंसान खे, इंसान जे दिलि में निफ़ाक़ जो ॿिज पैदा थो करे। कननि जी हिफ़ाज़त कयूं, कन जे मक़सद लाइ अल्लाह रब्बुल आलमीन ॾिना आहिनि, त उनखे उन मक़सद लाइ इस्तेमालु कयूं।
कननि में सां उहो ई ॿुधूं जेको ॿुधण जो हक़ आहे, ज़बान सां उहो ई ॻाल्हायूं जेको ॻाल्हाइण जो हक़ आहे, अख सां उहो ई ॾिसूं जेको ॾिसण जो हक़ आहे। जेकॾहिं अख सां उहो न ॾिठोसीं जेको ॾिसण जो हक़ आहे, कन सां उहो न ॿुधोसीं जेको ॿुधण जो हक़ आहे, ज़बान सां उहो न ॻाल्हायोसीं जेको ॻाल्हाइण जो हक़ आहे, त अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़नि कननि ते, अहिड़नि ज़बानुनि ते, अहिड़नि अखियुनि ते मोहर लॻी वञे थी। लहुम कुलूबुन ला यफ़क़हून बिहा वलहुम आयुनुन ला युबसिरून बिहा वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा उलाइका कल अनआम बल हुम अज़ल। सूरह बकरा जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम गिशावतुन व लहुम अज़ाबुन अज़ीम। जेकर इहा अख इहा आज़ा जेके आहिनि सही इस्तेमाल नथा थियनि त अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ां मोहर लॻी वञे थी। त असांखे घुर्जे अन तहफ़ज़ रअस व मा हवा, मथे जी हिफ़ाज़त ऐं मथे सां गॾु जेके शयूं लॻल आहिनि उन जी हिफ़ाज़त। व तहफ़ज़ अल बतन व मा हवा, पेट जी हिफ़ाज़त कयूं ऐं पेट सां गॾु जेके आज़ा लॻल आहिनि उन जी हिफ़ाज़त। पेट जेको आहे सभ खां पहिरीं इंसानी दिलि, हेठि उज़्व में इंसानी दिलि आहे, दिलि खे साफ़ सुथरो रखूं। जेकर दिल में कजरवी है, दिल में टेड़ है, दिल में निफाक है, दिल में कंहिंजे लाइ कुदूरत है, दिल में कंहिंजे लाइ अदावत है, दिल में कंहिंजे लाइ बुग़्ज़ है, त इहा दिल इंसान मुजरिम है, पाक साफ़ न आहे। पोइ इंसान खे जेके आमाल आहिनि, आमाल सालिहा, इहा करण जी बि तौफ़ीक़ कोन थी मिले। आमाल सालिहा करण जी तौफ़ीक़ हुन इंसान खे मिले थी जंहिंजी दिल साफ़ सुथरी है। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अला इन्न फिल जसद मुज़ग़ह इज़ा सलुहत सलुहल जसद कुल व इज़ा फसदत फसदल जसद कुल अला वहियल क़ल्ब। त इंसान जे जिस्म में हिकु अहिड़ो गोश्त जो टुकड़ो आहे, जेकॾहिं उहो सही त पूरो जिस्म सही, जेकॾहिं उहो ख़राब त पूरो जिस्म ख़राब। अला वहियल क़ल्ब, ख़बरदार उहा दिलि है, दिलि खे साफ़ सुथरो रखियोसीं। छो त इंसान जे दिलि कंहिंजे लाइ बुग़्ज़ बाद में असीं बयानु कयूं था, पहिरीं उहा दिलि में इंसान जनम थो वठे। जेकॾहिं दिलि में जनम वठे थो कंहिंजे लाइ हसद, कंहिंजे लाइ कीनो, कंहिंजे लाइ बुग़्ज़, कंहिंजी नफ़रत, पोइ ज़बान जेका आहे सा उन जी माना ईअं सम्झो ॾोही ऐं चमचे वारो कमु करे थी। जेको दिलि में रजे ऐं पचे थो उहो ज़बान अदा करे थी। त दिलि में जेकॾहिं कंहिंजे लाइ भलाई आहे त ज़बान उन जी नेकी करे थी, दिलि में कंहिंजे लाइ बुग़्ज़ आहे त ज़बान उन जी बुराई बयानु करे थी। त सभ खां पहिरीं असीं पंहिंजी दिलुनि जी इस्लाह कयूं। जेकॾहिं दिलि जी इस्लाह न कईसीं, दिलि ते मोहर लॻी वेंदी ऐं उहा कल्ला बल रान अला क़ुलूबिहिम मा कानू यक्सिबून, त उहो ई सियाह नुक़्तो आहे, सियाह टुबको आहे, कारो टुबको आहे। उन सियाह मस जे करे पूरी इंसानी दिलि जेका कारी थी वञे थी। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलि जे ज़ंग लाहिण खां, दिलि खे साफ़ करण जो हिकिड़ो तरीक़ो ॿुधायो आहे। उन तरीक़े खे असीं अपनायूं। उहो तरीक़ो बि तव्हां ॿुधंदो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए अक्सरम लिल मौति ज़िक्र, मौत खे कसरत सां यादि करणु, व तिलावतुल क़ुरान, ऐं क़ुरान मजीद खे कसरत सां, ज़िक्रुल्लाह तिलावत, क़ुरान मजीद खे कसरत सां पढ़णु, कसरत सां ज़िक्र अज़कार करणु ऐं पंहिंजी आख़िरत खे यादि करणु। इहे उहे आमाल आहिनि जेके इंसान जे दिलि तां ज़ंग लाहींदा आहिनि। हेठे धड़ में इंसान जो पेट आहे, पेट मां इशारो इंसान मादू आहे, जेको बसी खाऊं रिज़्क़ हलाल हुजे। रिज़्क़ हलाल जी कोशिशि कयूं, हराम खां बचूं, ताकी असांजी दुआऊं उहो असांजी क़बूल थिए। ॾिसो न, असीं निमाज़ लाइ असीं ईंदा आहियूं न, असांजी छा कोशिशि हूंदी आहे? सभ खां पहिरीं असीं पंहिंजा कपिड़ा साफ़ कंदा आहियूं, वुज़ू कंदा आहियूं, ज़ाहिरी असबाब जेके आहिनि उहे पाकाई वारा असीं जेको आहे सो अपनाईंदा आहियूं। पर असांजो जेको जिस्म आहे, असांजो जेको बदन आहे, उहो ई जेकॾहिं हराम ते पलियो हुजे, नापाक रिज़िक ते पलियो हुजे, जेको असांजी जिस्म में रत गर्दिश करे थो उहो ई हराम ते हुजे, त पोइ असीं सम्झूं था छा असांजी इबादत क़बूल पवंदी? रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिसाल ॾेई फरमायो त हिकु युतील सफ़र अशअस वाक़बर, वॾो सफ़र करे अचे थो, प्यादल सफ़र करे बैतुल्लाह में अचे थो, बैतुल्लाह जी चादर झले करे सवाल करे थो, दुआऊं करे थो, या रब्बी या रब्बी, ए मुंहिंजा रब, ए मुंहिंजा रब, हीअ मुंहिंजी दुआ क़बूल कर, हीअ मुंहिंजी दुआ क़बूल कर। अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ां वरंदी अचे थी, जवाब अचे थो, व मतअमु हराम व मलबसु हराम गुज़िया बिल हराम फन्ना युस्तजाबु ज़ालिक। ए बंदा, तुंहिंजो खाधो जेको आहे उहो हराम जो, जंहिं ग़िज़ा ते तूं पलियो बलियो वॾो थिए, तुंहिंजे जिस्म में जेको रत गर्दिश करे पियो उहो हराम ते। व मशरब व मलबस, तुंहिंजो पीअण बि हराम जो, तुंहिंजो मलबस जेको कपिड़ो पाया आहियूं अहराम ॿधी आहियूं इहो बि हराम जो। फइन्ना युस्तजाबु ज़ालिक, तुंहिंजी दुआ कीअं क़बूल थिए? अॼुकल्ह असां सभिनि खे इहो ई आहे त असांजी दुआऊं क़बूल कोन थियूं थियनि।
अल्लाह रब्बुल आलमीन खां गिड़गिड़ायूं था, रोऊं था, हरम में वञी करे दुआऊं घुरूं था, तॾहिं बि असांजी दुआउनि में का क़बूल कोन थी थिए। हर तरफ़ मुस्लमान जे मथां ज़ुल्म ऐं ज़्यादती छाजे लाइ? असीं पंहिंजे गिरहबान ते गौर कयूं, गिरहबान में ॾिसूं, जांचियूं त असां में कमी कहिड़ी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो वाइदो सचो है, अम्मन युजीबुल मुस्तर इज़ा दआ व यक्शिफु सू। केर आहे जो बेकरारनि जी दुआउनि खे ॿुधे ऐं उन्हनि जी मुसीबतुनि खे टारे? अल्लाह खां सवाइ ॿियो को आहे? ॿियो को बि कोन्हे। अल्लाह ई असांजी दुआऊं ॿुधे थो, अल्लाह ई असांजी मुसीबतूं टारण ते, दूर करण ते क़ादिर आहे। पोइ असीं पंहिंजो पाण खे अहिड़ो लाइक़ बणायूं त अल्लाह रब्बुल आलमीन असांजी दुआऊं क़बूल फरमाए। हेठे दड़ में इंसान जी शर्मगाह आहे। शर्मगाह जी हिफ़ाज़त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको मूंखे ॿिनि शयुनि जी ज़मानत ॾे, ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे जन्नत जी ज़मानत ॾियां थो। मां बैन लहइही व मां बैन रिजलैही, जेको ॿिनि टंगुनि जे दरमियान है यानी इंसानी शर्मगाह, ॿिनि जबड़नि यानी जेका ज़बान है उनजी हिफ़ाज़त मूंखे ज़बान जी हिफ़ाज़त है। ज़बान खे सही मानो में इस्तेमालु कजे, पंहिंजे शर्मगाह है उनजी हिफ़ाज़त कजे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां जन्नत जी ज़मानत है। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिन अरादल आखिरह तरक ज़ीनत दुनिया, जेको आखिरत जो तलबगार है वो दुनियावी ज़ीनतों खे, दुनियावी रंगीनुनि खे छॾे ॾे। वमन फ़अल ज़ालिक, जंहिं इहो कयो, ततज़क्करुल मौत वल बिला, पंहिंजी मौत खे कसरत सां यादि करे, वल बिला ऐं मौत खे जेको आहे क़ब्र में जेको सड़ी वञणु, क़ब्र में जेको आहे सो ॻरी वञणु, मिटी थी वञणु, उहो पंहिंजो कसरत सां यादि करे। इहे मामलात जेके आहिनि त इंसान जेके वमन फ़अल ज़ालिक फ़क़द इस्तही मिन अल्लाह हक़ल हया, जंहिं इहे मामलात कया उन ई अल्लाह रब्बुल आलमीन सां हया कयो। हक़ीक़त में हया करण जो हक़ है। ऐं मुंहिंजा दोस्तो ऐं मुंहिंजा भाइरो, मौत जेका है इंसान खे हर हाल में अचणी आहे। मौत खां न जाए फरार आहे, न जाए करार, इंसान जिते बि हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, ऐनमा तकूनु युदरिकुमुल मौत, जिते बि हुजो मौत अची अव्हांखे रसंदी। वलो कुंतुम फी बुरूज मुशय्यदा, अगरचे पंहिंजे पाण खे मज़बूत कोटनि ऐं किलनि में पंहिंजे पाण खे बंदि करे रखो, वॾा वॾा गार्ड पंहिंजो रखो, लेकिन मौत अव्हांखे अचणी। ऐं मौत जो अचानक अचणु इहा वरी सख़्त हक़ीक़त आहे। छो त मौत इंसान खे अचानक जॾहिं अचे थी, पोइ इंसान हर हाल में हिकु जहिड़ो न हूंदो, हर हाल में हिकु जहिड़ो न हूंदो। ऐं मौत अचण खां बाद इंसान जो जेको अमलनि जो दारो मदार आहे, इंसान जो पुछाणो जेको उहो इंसान जे ख़ात्मे ते। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, इन्नमल अमालु बिल ख़वातीम, इन्नमल अमालु बिल ख़वातीम, त इंसाननि जे अमलनि जो दारो मदार इंसान जे ख़ात्मे ते आहे। जहिड़े हाल में मरंदो ओड़े हाल में उथंदो। ऐं ख़बर नाहे त मौत कॾहिं अचे, ऐं इहा बि असांखे ख़बर नाहे त असीं कहिड़े हाल में हूंदा आहियूं। छो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला यज़नी हीन यज़नी वहु मुमिन वला यसरिकु हीन यसरिक वहु मुमिन वला यशरिबुल ख़म्र हीन ख़म्र वहु मुमिन। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ज़ानी जॾहिं ज़िना करे थो उन वक़्तु मोमिन न हूंदो, शराबी जॾहिं शराब पीए थो उन वक़्तु मोमिन न हूंदो, चोर जॾहिं चोरी करे थो त उन वक़्तु मोमिन न हूंदो। ईमान इंसान बिल्कुलु ख़तम थी थो वञे, घटि थी थो वञे। ऐं रिवायत में अचे थो, युख़रिजुल मिनहुल ईमान कज़ुल, त ईमान इंसान जे दिलि मां निकिरी मतिलबु छतरी वांगुरु बीह रहे थो। ऐं कहिड़ी ख़बर असीं उन हाल में इंसान जी मौत अची वञे ऐं बेईमानी जी ज़िंदगीअ में मौत अचे, बेईमानी जी हालत में मौत अचे, अहिड़े हाल में इंसान उथे ऐं उन पुछाणो बि अहिड़े हाल में थिए। असीं नेकीअ ॾांहुं तलब कयूं, नेकीअ जी राह ते हलूं, सुठनि कमनि में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं ऐं अल्लाह रब्बुल आलमीन खां इहा ई दुआ कयूं त अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े हाल में ई असांखे मौत अचे, अहिड़े हाल में असांखे उतारे। सुनन नसाई में हिकु वाक़ियो मज़कूर है, किताबुल हज में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकु सहाबी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकु सहाबी उठ तां सफ़र हज में अहराम जी हालत में उठ तां किरी करे शहीद थी, फोत थी वियो।
उहो खणी करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थियनि था। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त इन खे शख़्स खे, इन सहाबीअ खे ॿिन्ही कपिड़नि में लपेटियोसि। टियों कपिड़ो कफ़न जे लाइ न ॾियो। छाजे लाइ? त अहराम जी हालत में 2 कपिड़ा हूंदा आहिनि ऐं इन खे ख़ुशबू बि न लॻायो, इन जे मथे खे बि उघाड़ो छॾियो, इन खे इन अहिड़ी हाल में ई क़बर में लाहियोसि। हीअ अलाह जो बानो, को कहिड़े हाल में उथंदो, को कहिड़े हाल में उथंदो। हीअ अलाह जो बानो अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में उथंदो मुलब्बियन, तलबिया बयान कयो वेंदो, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। त कहिड़ी न प्यारी मौत आहे। जेकॾहिं इंसान वमन इदा अराद अल्लाहु बिअब्दिन खैरन इस्तअमलहु, त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं के इंसान सां अल्लाह रब्बुल आलमीन भलाई जो इरादो फरमाए थो त उनखे इस्तेमाल करे थो, खैर जे कमनि में इस्तेमाल करे थो, भलाई जे कमनि में इस्तेमाल करे थो। त जेकॾहिं असीं खैर जा तलबगार थींदासीं त अल्लाह रब्बुल आलमीन असांजो ख़ात्मो बि खैर ते कंदो, ईमान ते कंदो। जेकॾहिं असीं खैर जे कम खां, भलाई जे कमनि खां, नेकी जे कमनि खां पुठि ॾींदासीं, भॼंदासीं, त पोइ असांजो ख़ात्मो बि बेईमानीअ ते, फिस्क ऐं फुजूर ते थींदो ऐं जहिड़े हाल में मरंदासीं ओड़े हालत में उथंदासीं। उन करे उन वक़्त जे अचण खां पहिरीं असीं पंहिंजो मुहासिबो कयूं, छो त मुहासिबो ई इंसान जी ज़िंदगीअ में तब्दीली आणे सघे थो। जेकॾहिं हींअर मुहासिबो न कयोसीं, पंहिंजो हिसाब किताब न वरितोसीं, पंहिंजो जाइज़ो न वरितोसीं, पोइ मौत खां बाद या जेके मराहिल आहिनि, पोइ सवाइ अफ़सोस जे ॿियो असांखे कुझु बि हासिल कोन थींदो। सवाइ अफ़सोस ऐं नदामत जे ॿियो कुझु बि असांखे हासिल कोन थींदो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हासिबु क़ब्ल अन तुहासिबु, पंहिंजो मुहासिबो हिते ई कयो, हिसाब किताब पंहिंजो हिते ई वठो। क़ब्ल अन तुहासिबु, इन वक़्त जे अचण खां पहिरीं जो अव्हांजो हिसाब किताब वरितो वञे। वज़िनु क़ब्ल अन तुज़नु, पंहिंजो पाण खे तोरियो, हिते ई पाण खे बि तोरियो, पंहिंजे अमलनि खे बि तोरियो त असांजा केतिरा अमल आहिनि, असांजी लेलो नहार, ॾींहुं राति असांजी कीअं थी गुज़रे, अल्लाह जी इताअत में गुज़रे थी या अल्लाह जी नाफ़रमानी में गुज़रे थी। असांजी ज़िंदगी जेका आहे, छा रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं ताबेदारी में गुज़रे थी या रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी में गुज़रे थी। अल्लाह रब्बुल आलमीन जेके असांजे मथां अहकामात फ़र्ज़ कया आहिनि, नमाज़ आहे, 5 वक़्त अदा करणी आहे, छा उन नमाज़ में असीं पाबंदीअ सां अदा कयूं पिया या नमाज़ असां में सुस्ती में अदा कयूं था। तिलावतुल क़ुरान आहे, ॿिया ख़ैर जा कम आहिनि, सदको ख़ैरात आहे, उन्हनि में असांजी केतिरी अॻराई आहे। जेसि ताईं असांजी नेक कमनि में अॻराई न हूंदी, पोइते हूंदासीं, त मुंहिंजा ॿाहिरो असां लाइ घाटे ऐं नुक़सान खां सवाइ ॿियो कुझु ई कोन्हे। असीं दुनिया में कामयाबु थियणु चाहियूं था, आख़िरत में कामयाबु थियणु चाहियूं था, त पंहिंजी निगाह में उहा जेका आख़िरत आहे, वमन ज़ुहज़िह अनिन नार व उदख़िल जन्नत फ़क़द फ़ाज़ वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। ई दुनियावी ज़िंदगी त हिकु धोखे ऐं ठॻीअ जो सामान आहे। आख़िरत में जेको इंसान कामयाबु थी वियो, उहा ई हक़ीक़ी कामयाबी आहे। ऐं कामयाबी कहिड़ी? जन्नत जी सूरत में। ऐं उहा जन्नत असांखे मिलंदी अल्लाह ऐं उन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी में। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन असांखे क़ुरान ऐं सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ फरमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह अलैहि तवक्कलतु वल मसीर। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।